जय झूलेलाल दोस्तों। असां सिंधी ग्यारस ते अलॻि सां हिकु भाॼी ठाहींदा आहियूं जंहिंखे असां ग्यारसी भाॼी चवंदा आहियूं। त इहा ग्यारसी भाॼी कीअं ठाहिजे और हुन सां गॾु ग्यारसी डोडो। त अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि उहो कीअं ठाहिजे। वीडियो एंड ताईं ज़रूरु ॾिसजो और पसंदि अचेव त लाइक शेयर और सब्सक्राइब ज़रूरु कजो। ग्यारसी डोडो ऐं ग्यारसी भाॼी बिह पटाटनि जी। जय झूलेलाल दोस्तों, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का सिंधी ते। इहो उहो चैनल आहे जंहिं ते सिंधियत सां रिलेटेड सभु वीडियोस मां अपलोड कंदी आहियां। चाहे उहो सिंधी खाधो हुजे, सिंधी ट्रेडिशन हुजे, सिंधी कल्चर हुजे, हिकु हिकु वीडियो मुंहिंजे चैनल ते अवेलेबल आहे। त तव्हां ज़रूरु ॾिसजो और पंहिंजे माइटनि ऐं दोस्तनि ताईं इहो वीडियो ज़रूरु पहुचाइजो त हुनर मुस्कान का चैनल ते इहे वीडियोस अवेलेबल आहिनि। अचो त वीडियो शुरू था कयूं पिया। सभिनी खां पहिरियों खणंदासीं हिकु तई, उन में विझंदासीं तेल, 3 खां 4 चमचा तेल विझंदासीं और हुन में लॻभॻि 3 चमचा असां हिन में विझंदासीं ग्यारसी अटो, जंहिंखे बगर जो अटो बि चवंदा आहिनि। और हिनखे असांखे भुञणो आहे जेसिताईं इहो ब्राउन थी वञे। जीअं असां कढ़ी ठाहींदा आहियूं त बेसण खे भुञंदा आहियूं, तीअं हिते असांखे ग्यारसी अटे खे भुञणो आहे। इन भाॼीअ में न बसर जो इस्तेमालु थींदो आहे, न टमाटे जो इस्तेमालु थींदो आहे। ॾिसो, जीअं जीअं भुञंदासीं इन जो कलर जेको आहे डार्क थींदो वेंदो। जेॾी महिल पटाटे खां थोरो सो लाइट कलर थींदो, यानी फॉन कलर जंहिंखे असां चवंदा आहियूं, त हिन में असां पाणी विझंदासीं। पाणी विझण खां पोइ ॾिसंदो त ईअं लॻंदो आहे ॼण सिढो पाणी आहे या ग्रेवी कान्हे का, पर जीअं हिनखे बॉइल कंदासीं इहो घाटो थींदो वेंदो। हिन में विझंदासीं कारा मिर्च, लूणु ऐं भाॼियुनि में विझंदासीं 2 शयूं। हिकु पटाटो विझंदासीं बॉइल करे और ॿियो विझंदासीं बिह। बिहनि खे असां पहिरियों कटे साफ़ करे नंढा टुकर कंदासीं ऐं लॻभॻि 3 सीटियूं लॻाए करे हिनखे बॉइल कंदासीं। ॾिसो, हिते मां हाणे इहे 150 ग्राम बिह खे आहिनि और 2 पटाटनि जो इस्तेमालु कयो आहे। मां लॻभॻि 3 खां 4 ॼणनि लाइ भाॼी ठही वेंदी। इनखे चङी तरह मिक्स कंदासीं असां। जीअं इहो टकणु चालू थींदो, ॾिसो अञा भाॼी जेका आहे सिढी आहे, पर जीअं टको ईंदो उन खां पोइ गैस खे सिम कंदासीं और ढके करे हिनखे 5 खां 7 मिंट टकाईंदासीं। जेसिताईं भाॼी सिझे तेसिताईं असां ठाहींदासीं डोडे जे लाइ अटो। त हिते मां हिकु वॾो पटाटो खयो आहे बॉइल कयल आहे इहो। हिनखे चङी तरह मैश कंदासीं। पटाटो मैश थी वेंदो त उन खां पोइ असां हिन में विझंदासीं बगर जो अटो, यानी ग्यारसी अटो जंहिंखे असां चवंदा आहियूं। इहो 100 ग्राम आहे। मां हिते 2 डोडा ठाहे रही आहियां। उन में विझंदासीं लूणु ऐं कारा मिर्च। पटाटो असां जेतिरो हिन में वधीक विझंदासीं न, ओतिरा डोडा जेके आहिनि सॉफ्ट और टेस्टी ठहंदा आहिनि। त 100 ग्राम ते मां हिकु पटाटो विधो आहे और हुन में विझंदासीं 3 चमचा तेल। इन्हनि सभिनी शयुनि खे चङी तरह मिक्स कंदासीं पहिरियों असां। उन खां पोइ थोरो थोरो पाणी विझी करे असांखे अटो ॻोहिणो आहे। पाणी विझण खां पहिरियों चङी तरह असां हिनखे मिक्स कंदासीं। डोडा जेके आहिनि भुरकणा बि थींदा और टेस्टी बि थींदा आहिनि। तव्हां चाहियो अगरि डोडो तव्हांखे थोरो सो खटो खपे त तव्हां हिते आमचूर जो बि इस्तेमालु करे सघंदा आहियो। ॾिसो, हे चङी तरह मिक्स थी वियो आहे। हाणे थोरो थोरो पाणी विझी करे इन जो अटो ॻोहींदासीं असां। थोरो सो पाणी विधो आहे मां। ॾिसो, हेतिरो अगरि हीअं अटो हूंदो त इहो सख़्तु हूंदो। इन सां अगरि असां डोडा ठाहींदासीं त डोडो भुरंदो, सॼो न बीहंदो। त हल्को सो पाणी जो अञा इस्तेमालु कंदासीं असां। चङी तरह मिक्स कंदासीं थोरो सो पाणी विझी करे। इहो असांजो अटो लॻभॻि तयारु थी वियो आहे। हेॾां अचो ॾिसूं त भाॼी तयारु थी आहे की न। ॾिसो, हीअ असांजी ग्यारसी भाॼी तयारु थी वई आहे। जीअं मां पहिरियों ॿुधायोमांव, ग्रेवी पहिरियों जाम सिढी सिढी लॻंदी आहे, पर जीअं जीअं टकंदो इहो तीअं तीअं घाटी थी वेंदी। हाणे हिन में विझणो आहे आमचूर असांखे। तव्हां चाहियो त हिते गिदामिड़ीअ जो बि इस्तेमालु करे सघंदा आहियो। आमचूर डायरेक्ट न विझिबो आहे, उन में थोरो सो पाणी विझी करे इनखे चङी तरह मिक्स करिणो आहे। उन खां पोइ उहो पाणी विझंदासीं। डायरेक्ट आमचूर विझंदासीं न त उहो ॻोड़ा ॻोड़ा थी वेंदो आहे और मिक्स न थींदो आहे।
थोड़ो सो पाणी विझी इनखे मिक्स करे पोइ विझंदासीं। और जीअं मां ॿुधायोमांव, तव्हां चाहियो त हिते गिदामिड़ी जो बि इस्तेमालु करे सघंदा आहियो। गिदामिड़ी पुसाए रखो और हुनजो पाणी कढी असांखे विझणो आहे। बसि हिकु टहिको अचे, गैस बंदि करणी आहे। हीअ असांजी ग्यारसी भाॼी तयारु थी वई आहे। हाणे अचो त डोडो तयारु कयूं था पिया। त हिते थोरो सो तेल लॻाईंदासीं। उन खां पोइ जेको मां अटो ॻोहियो हो उन मां असां ठाहींदासीं 2 डोडा। इनखे 2 हिसनि में विरायो आहे और हिकु चाणी खणी ॾिसो इन तरह ॿिन्ही हथनि ते असां थपींदे डोडो तयारु कंदासीं। तव्हां चाहियो त प्लास्टिक बैग या प्लास्टिक शीट जो बि इस्तेमालु करे सघंदा आहियो। चकले ते रखी करे उन सां बि डोडो तयारु कजे। उहो वीडियो मां पहिरियों ई अपलोड करे चुकी आहियां हिकिड़ो, कि डोडो कीअं ठाहिजे। सो हथनि सां थपींदे असां हिनखे लसो कंदासीं और फैलाईंदासीं और हिनखे असांखे सेकणो आहे। त पलटाइण जे लाइ असां हिते प्लेट जो इस्तेमालु कंदासीं। इन सां डोडो जेको आहे टुटंदो न आहे। डायरेक्ट डोडे खे प्लेट ते खणणो आहे और इन प्लेट खे पलटाइणो आहे। ॾिसो इन तरह त असांजो डोडो जेको आहे टुटंदो न आहे। अगरि तव्हांखे प्रैक्टिस आहे त तव्हां डायरेक्ट खुरपीअ जो बि इस्तेमालु करे सघंदा आहियो। थोरो सो तेल विझी करे ॿिन्ही तरफ़ सां सेकींदासीं चङी तरह। बाहि खे मां सिम ई रखियो आहे। इन में असां जेको पटाटे जो इस्तेमालु कयो आहे उन सां डोडो जेको आहे ॾाढो बढ़िया ठहंदो आहे। सो हे लॻभॻि ॿिन्ही तरफ़ सां सेकजी वियो आहे। इहो असांजो डोडो तयारु थी वियो आहे, जेको ॾाढो टेस्टी बि आहे, कुरकुरो बि आहे और अंदरि जेको आहे आलू जे करे यानी पटाटे जे करे सॉफ्ट आहे। ॾाढो टेस्टी लॻंदो आहे इहो। ये असांजी भाॼी बि तयारु थी वई और हुन सां गॾु असांजो डोडो बि तयारु थी वियो। असांजी ग्यारसी भाॼी जेका असां स्पेशली ग्यारस ते ठाहींदा आहियूं। ग्यारस नंढी हुजे या वॾी हुजे, ग्यारसी भाॼी हर घर में ठहंदी आहे बिना बसर टमाटे जे इस्तेमाल जे। ॾाढी टेस्टी आहे, ॾाढी चटपटी आहे और हिन सां गॾु गर्मा गर्म असां खाईंदासीं डोडो। थोरा सा कारा मिर्च विझंदासीं हिन जे मथां और इहो गर्मा गर्म डोडो हिकु दफ़ो ज़रूरु ठाहियो और मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त तव्हांखे मुंहिंजो वीडियो कीअं लॻो और अहिड़ियूं कहिड़ियूं रेसिपीज़ तव्हांजे लाइ मां खणी अचां। इहो बि मूंखे ज़रूरु ॿुधाइजो कमेंट करे। त मां कोशिशि कंदसि हिकु हिकु ज़रूरु अपलोड कयां। वॾी ग्यारस जूं तव्हांखे लख लख वाधायूं। ग्यारस सां रिलेटेड सभु वीडियोस मां अपलोड करे चुकी आहियां। ॾीओ कीअं ॿारियूं, कहिड़ो ॿारियूं, कथा कहिड़ी आहे उनजी सभु मां अपलोड करे चुकी आहियां। उहे ज़रूरु ॾिसजो, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स में आहे। अगरि तव्हांखे मुंहिंजी वीडियो पसंदि आई हुजे त उनखे लाइक कजो, शेयर कजो और सब्सक्राइब कजो। फेसबुक और इंस्टाग्राम ते मूंखे ज़रूरु फॉलो कजो और मुंहिंजो वीडियो ॾिसण लाइ धन्यवाद। जय झूलेलाल।